बाबा जो जन्मदिन मनायो अहमदनगर में। त मेहमान आया हुआ वरदा मां हिंगनघाट मां। त उते जेके वाघोली में रहिया हिक माता उनखे रात जो सपने में बाबा हरदास राम साहिब ॾिसण आया अथसि। चेती सॼी वाघोली धाम में बाबा हरदास राम चक्कर वेठा लॻाइनि। बोल गोदरी वारे हाणे 10-15 ॾींहं अॻु जी ॻाल्हि आहे। उहा माता हिते बि आई, मथो बि टेकी ऐं असां सां गॾु सत्संग ते बि हली हुई माया जे घर। ॿ मायूं जेके आयूं हुयूं उन मां हिक माई खे वाघोली में सपने में बाबा हरदास राम साहिब ॾिसण आया अथसि। चेती बाबा खे हिकदमि मेरो वॻो पातल हुयो ऐं बाबा हुते गोल गोल घुमण वेठा वाघोली धाम में, हॉल में, किचन में, वरांडे में। त माना उन्हनि जी शक्ति आहे, सिर्फ़ असांखे ॾिसण नथी अचे। उन्हनि खे ॾेखारींदा जिन जो भाव हूंदो। भाव जो वॾो महत्व आहे। असां मंदिर अगरि अचूं था भई 4 माण्हू असांखे ॾिसनि भई इहा मंदिर वञे वेठी त असांखे ओड़ो ई फल मिलंदो। पर भाव सां अचूं था भई असां बाबा सां मिलण था अचूं त असांखे ओड़ो ई फल मिलंदो। बाबा चवनि था रोज रोज मेरे से मांगने आते हो, कभी तो मुझसे मिलने आओ। बोल गोदरी वाले रोज रोज मेरे से मांगने आते हो, कभी तो मेरे से मिलने आओ। सिक रखी करे जीअं के मिट माइट सां पंहिंजी धीअ सां पंहिंजे पुट सां मिलण वेंदा आहियूं, तीअं बाबा सां हिते मिलण अचो। श्री कृष्ण भगवान कीअं सम्झाइनि था भाव कीअं था सम्झाइनि। हिकु दफ़ो अर्जुन ऐं श्री कृष्ण पाण में वॉक करनि पिया त अर्जुन खे हिकु ग़रीब ब्राह्मण ॾिसण में आयो ऐं उन वक़्तु उनजे खीसे में तमामु सोने जूं मोहरूं पयूं हुयूं अर्जुन जे खीसे में। हाणे उनखे आयो भई मां त उहो ई मदद कंदो रहंदो आहियां सभिनी खे, पर कृष्ण भॻवान बि त ॾिसे भई मां मदद थो करां। त उन ब्राह्मण खे सतो करे ऐं पंहिंजे खीसे मां चङियूं सोने जूं मोहरूं कढी उन ब्राह्मण खे ॾिए थो। पर मन में इहो अथसि भाव भई श्री कृष्ण भॻवान ॾिसंदो ऐं अगरि मां हिनखे 100 मोहरूं ॾींदुसि सोने जूं त मूंखे 1000 थी करे मिलंदियूं। बोल गोदरी वारे भई कृष्ण भॻवान खे ॾेखारे करे धाम थो ॾे। हाणे इहो ब्राह्मण वञे थो घर वञी हिक मटके में लिकाए रखी थो छॾे, छो त घरवारी खे ॿुधाईंदुसि न त हुनजी निंड ई फिटी वेंदी। पर घरवारी बि छा कयूं सुबुह जो जीअं उथे त हुनजो जेको पंहिंजो मटको हुयुसि जंहिंमें पाणी भरे ईंदी हुई उहो हुनजे हथां टुटी पियो। चई नओं मटको खणां थी। कहिड़ो मटको खईं जंहिंमें सोने जूं मोहरूं हुयूं। वञे पाणी भरण त सॼियूं मोहरूं उहे पाणीअ में हली वियूं। हाणे वरी वञे थो ब्राह्मण, वरी बीख थो पिने, ॾिसे थो मटको त गायब थी वियो, सोने जूं मोहरूं बि गायब थी वियूं। छो इहे सोने जूं मोहरूं हिन वटि टिकियूं न? छो त भाव ग़लति हुयो। जेको ॾिए पियो हुनजो भाव सफ़ा ग़लति हुयो, माना हुन में नेगेटिव एनर्जी अची वई। हाणे वरी वापसि बीख पिने थो, वरी कृष्ण भॻवान ऐं अर्जुन पंधु करनि था। वरी अर्जुन जो ध्यानु वञे थो, चएसि थो कृष्ण भॻवान हिनखे त मां हेॾियूं मोहरियूं ॾिनियूं, हिनजी त सॼी लाइफ ऐश इशरत में वञे, पर हे वरी बीख थो पिने। चएसि थो सॾु करे पुछीसि ब्राह्मण खां। हाणे कृष्ण भॻवान खे त सॼी ख़बर आहे। हाणे कृष्ण भॻवान हुनखे ब्राह्मण खे सॾु थो करे। अर्जुन पुछेसि थो ब्राह्मण खां भई मां जो तोखे एतिरियूं मोहरियूं ॾिनियूं, तूं चाहीं हा त ऐश इशरत में रही आ, पर तूं वरी तो बीख पिनी। सॼी ॻाल्हि ॿुधाई। चईसि मां घर वयमि मटके में लिकाए रखियो, ग़लती कई घर वारी खे न ॿुधायो, हुन बि खणी सभु नदीअ में विझी छॾी। बोल गोदरी वारे घनश्याम की। त वरी चए थो हाणे मां वापसि उन ई भाव सां उनखे हिकु मोती ॾे थो ब्राह्मण खे। चएसि थो वठि इहो मोती। जीअं वो मोती खणी घर वञे थो, नदी क्रॉस कंदो हुयो, वरी इहो मोती बि
किरी पियो नदीअ में हिन जे हथां। वरी ब्राह्मण पंहिंजो सिर पिटे थो भई मुंहिंजे त नसीब में कान्हे, शायदि मुंहिंजे नसीब में ग़रीबी लिखियल आहे। वरी बीख पिने थो, मिले थो कृष्ण भॻवान खे ऐं अर्जुन खे। अर्जुन वरी पुछेसि थो मां जो तोखे एतिरो मोती ॾिनो करोड़ रुपयनि जो, तूं काॾे कयो उहो? चएसि थो वरी उहो नदीअ में किरी पियो। त अर्जुन कृष्ण भॻवान अर्जुन पहिरियों पंहिंजे खीसे में ॾिसे थो, कुझु न अथसि उन वटि। कृष्ण भॻवान हथ विझे थो खीसे में त हुनखे 2 पैसा मिलनि था। कृष्ण भॻवान खे 2 पैसा हिन जे हथ में रखेसि थो त अर्जुन खिले थो, चए थो हेतिरनि 100 मोरनि सां हिन जो भलो न थियो, हिक मोती सां हिन जो भलो न थियो, हाणे 2 पैसनि सां छा हिन जो भलो थींदो? हिन ब्राह्मण जी किस्मत ई ख़राब आहे। हाणे 2 पैसा कंहिं ॾिना हुया, हुन मां फ़ाइदो थींदो की न थींदो? ज़रूरु थींदो, छो त भॻवान आहे ऐं हुन जो जेको भाव आहे उहो सचो भाव आहे, ॾेखाव वारो भाव कान्हे। हाणे ॾिसो छा थो थिए, ही बि 2 पैसा खणी दुखी थी वञे थो, जीअं हुन नदी जे हुतां लंघे थो हुनखे हिकु कुतो ॾिसण थो अचे ऐं कुतो वीचारो बुख में रोए वेठो पियो। ही थोरो अॻियां वञे थो, ॾिसे थो हुते मच्छियूं वेठा विकिणनि, चए थो हलो हिन मच्छी वठी हिन कुते खे त खारायां, मुंहिंजो त भलो नथो थिए। उहो मच्छी वठे थो, अॻिले ज़माने में हिक पासे वठी ॿिए पासे वञी कटाईंदा हुआ, त उन खां जीअं मच्छी लथई ऐं हिते कटाइण वियो, उहो माण्हू कटे अञा मच्छी त अंदरां छा निकितो? मोती निकितो, करोड़नि रुपयनि जो मोती हिन जे हथ में वरी अची वियो। हाणे हिन दफ़े इहो मोती गुम थियण न ॾींदो, हाणे संभाले रखंदो। अची करे कृष्ण भॻवान खे चएसि थो तव्हांजा लख शुक्राना, तव्हां मूंखे छा ॾिना? 2 पैसा ॾिना, उन मां मुंहिंजो मोती मूंखे वापसि मिली वियो। अर्जुन चएसि थो कृष्ण भॻवान खे मां हिनखे मोहरूं ॾिनियो, मां हिनखे मोती ॾिनो, हिन कॾहिं अची मूंखे चयो त न भई तव्हांजा शुक्राना, तव्हां 2 पैसा ॾिना, चए थो तव्हांजा शुक्राना। त कृष्ण भॻवान हुते सम्झाएसि थो, चएसि थो भाव वॾी शइ आहे। तूं जंहिं महिल हुनखे ईअं थियो तुंहिंजे अंदरि छा हुयो भई कृष्ण भॻवान ॾिसे, कृष्ण भॻवान ॾिसे ऐं मां 100 मोहरूं ॾींदुसि त मूंखे घणियूं मिलंदियूं? 1000। ऐं वरी तूं ॿियो दफ़ो बि जेको मोती ॾिनई उहो बि भाव सां न ॾिनई, तूं ॾेखाव जे लाइ ॾिनई, पर मां जेके 2 पैसा ॾिना हुन में छा हुयो? भाव हुयो, उन सां हुनजो फ़ाइदो थी वियो। बोल गोदरी वारी। त असां बि छा करूं? हेतिरी सुठी सेवा करूं वेठा भॼन ॻाइण जी, पर छा करूं? भाव सां ॻायूं त असांजो बि 2 भॼननि में भलो थी वञे। बोल गोदरी वारी घनश्याम जी हले थी सेवा पाराणी महना रुको तुम बाबे वट अचरजी कर। ॾिसो बाबा जी सुबह आहे, 9 ॼणा भाव सां नचंदा आहिनि, 9 ॼणा ॾेखारींदा आहिनि। बाबा खे ख़बर आहे न भई 9 ॼणा भाव सां नचंदा आहिनि, न नचंदा आहिनि, इन करे बाबा ख़बर ढोलक वारा मोकिलिया आहिनि भई जीअं
Thank you.
मानु भले सब यार करना, मानु भले सब यार करना। बोल गोत्री वाले, बोल बाबा दिलाराम साहेब की। अजय जी ऋषि मीना दीदी कटती, मीना दीदी अचो। अच्छा ये गए श्याम की 48 नंबर 48 नंबर ऋषि। बोल गोत्री वाली घनश्याम की। जेके जेके भाव सा भजन गायन था ऐं नचन था उहे सभई केर आहिनि? बाबा जा केर आहिनि सभई? प्यारा। ॿियो बाबा जा सेवक। ॿियो ॾिसां केर राइट वर्ड तो चए जेको मुंहिंजे मन में वर्ड आहे। लाजू धर्मदासानी उनजी ऋषि लाजी आंटी। हा बोल गोत्री वाली घनश्याम की। उहे सभई केर आहिनि बाबा जा? प्यारा। ॿियो लाडला। ॿियो ॿार। ॿियो हाँ केर आहियो? दीवाना। बोल गोत्री वाले। दीवाने तेरे आए बाबा तेरी मंडली में, दीवाने तेरे अफसाने दिल के लाए बाबा तेरी मंडली में, अफसाने दिल के लाए बाबा तेरी मंडली में। मैं दीवानी मैं दीवानी मैं दीवानी हो गई, मैं दीवानी मैं दीवानी मैं दीवानी हो गई, मैं दीवानी मैं दीवानी मैं दीवानी हो गई। दीवाने तेरे आए बाबा तेरी मंडली में, दीवाने तेरे आए। मिल मुझको मेरे बाबा भरनी तुझे पड़ेगी, मिल मुझको मेरे बाबा भरनी तुझे पड़ेगी। झोली में खाली लाई बाबा तेरी मंडली में, झोली में खाली लाई बाबा तेरी। मैं दीवानी मैं दीवानी मैं दीवानी हो गई, मैं दीवानी मैं दीवानी मैं दीवानी हो गई, मैं दीवानी मैं दीवानी मैं दीवानी हो गई। दीवाने तेरे आए बाबा तेरी मंडली में। सबई सबई सारा तेरे दर को छोड़ कर मैं कहीं और कैसे जाऊं, तेरे दर को छोड़ कर मैं कहीं और कैसे जाऊं। सब कुछ है मैंने पाया बाबा तेरी मंडली में, सब कुछ है मैंने पाया
सभई ॾिसो घर में बि ॿुढा ॿुढियूं हूंदा आहिनि, उहे सभई उन्हनि जी सेवा करण खां परे